ड्रामा सीरियल दुला में हाणे ककर ख़ुशि आहे। 2-3 ॾींहंनि जे अंदरि मूंखे पंहिंजी भेण मिलंदी ऐं मंसूर खान मुराद खे चई छॾियो आहे तमामु जल्द दोस्तो हू इन शइ ताईं पुॼी वेंदा त सोडल किथे रखियो आहे छोकिरी खे। लेकिन छोकिरी थी सघे थो त भॼण में मतां कामयाबु थी वञे, पोइ अञा मसइलो वधी वञे। लेकिन शाहनवाज़ खान त एॾो गुस्से में आहे त राज़न वारा मुंहिंजी हाज़िरी छो नथा भरनि ऐं पुलिस खे बि हू बचे छॾींदो इन्हनि जे पोयां ऐं राज़न ऐं ककर वारनि खे सबक़ु सेखारण जी कोशिशि कंदो। मुराद उहो ई उन खां परे हुयो। मंसूर खान इन कोशिशि में आहे त जल्दी ठाह करायां। तमामु जल्द दोस्तो तव्हां ॾिसंदो त इहो ठाह मुमकिन बणिजी वेंदो। मंसूर खान वटि राज़न ऐं मुराद वारा वेंदा ऐं इहो आहे जेको आहे सोडल खे बि छॾियो वेंदो। लेकिन सोडल खे सुखियो कोन छॾींदा, ही कंहिं हज़ारनि सां छॾींदा ऐं हू छोकिरी वापसि कंदा। अहिड़े हिसाब सां मंसूर खान इन्हनि ॿिन्ही धुरनि खे भाकुर पराए खीर खंडु कंदो ऐं शाहनवाज़ खान इन ठाह खे भञण जे लाइ बार बार को न को क़दम खणंदो ऐं कहिड़े हिसाब सां बि क़दम खणंदो ऐं इन्हनि खे जीअं इहे विढ़ंदा रहनि मरंदा रहनि ऐं हिकु न हिकु धुर मूं वटि पई हुजे ऐं इहे मंसूर खान वटि न वञनि। अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं होॾां जेको आहे सोडल कतई कोन ॿुधाईंदो त हू छोकिरी किथे लिकायूं वेठो आहे। तॾहिं उन खे चाचो आलिम बि उन खे चई छॾींदो आहे तूं न ॿुधाइजांइ, इहा छोकिरी असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहे। चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।